जी दोस्तों, मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राज पर असांजो जेको रोज़ानो प्रोग्राम आहे सियासी कचहरी में मौज़ू हूंदो आहे। अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि, उन में असांजो प्रोग्राम जो महिमान ख़ासि आहे सीनियर साहब मज़हर ख़ासकिली साहब। ऐं मज़हर ख़ासकिली साहब तव्हां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं अॼोकियूं अख़बार छा थियूं लिखनि जेकियूं अहम ख़बरूं आहिनि जेके तव्हांखे ॿुधायूं था। में जेको साम्हूं तव्हांजो इश्तिहार अचे थो, महिरबानी कयो लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी आहे उनखे दॿाइणु न विसारींदा। रोज़ानी पंहिंजी अख़बार जी अॼु जेको लीड ख़बरूं ॿ आहिनि ऐं हिकिड़ी सुपर लीड आहे। लीड ख़बरुनि में आहे त वोटिंग मशीन सुधो 19 तरमीम मुहूर्त हुकूमत पारां गॾियल पार्लियामेंट मां बिल मंज़ूर कराइण जो ऐलान। ऐं ॿी बि ख़बर में आहे त इलेक्शन कमीशन पैसा वरिता आहिनि, अहिड़े इदारे खे बाहि लॻाए छॾिजे, वफ़ाक़ी वज़ीरनि जा संगीन इल्ज़ाम। इहा जेका कल्ह सूरत हाल थी आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो त हुकूमती धुर पाण इलेक्शन कमीशन हूंदे इदारा असांजा जेको बहितर इदारा भला असांजा इदारा अहिड़ा हाणे पाण कंदा ऐलान कंदा हिनखे इलेक्शन कमीशन खे बाहि लॻाए छॾियो। इहा अहिड़ी ॻाल्हि पाण कुझु ॾींहं अॻु साॻियो सुवालु पुछियो ऐं उन में पाण इहा ॻाल्हि ॿोल कई ऐं चयोसीं त मौजूदा हुकूमत हर हाल में हर सूरत में ईंदड़ इलेक्शन जेको आहे सो वोटिंग मशीन तहत कराइणु चाहे थी ऐं हीअ बि इन सिलसिले जी कड़ी आहे। ऐं जेको कुझु थिए पियो थो या जेको जंहिं तरफ़ सॼो माहौल वञे पियो थो उन जो आख़िरी हल इहो आहे। ऐं हुकूमत 13 तारीख़ ते जेको गॾियल पार्लियामेंट जो इजलास सॾायो आहे, उन इजलास में PTM उन इजलास जो बाइकाट कयो आहे। पीपल्स पार्टी वटि न एतिरा वोट आहिनि, इहा ख़बर आहे त PTM पारां पार्लियामेंट जे गॾियल इजलास जे बाइकाट जो फ़ैसिलो धरणे में शिरकत जो ऐलान। तव्हांखे ॿुधायूं था त माना PTM सॼो बाइकाट कयो आहे ऐं वोटनि जो जेको रेशो आहे उहो PTM जो ई आहे ॿिन्हिनि पार्लियामेंट में। सेनेट में बि आहे त क़ौमी असेंबलीअ में बि आहे। जॾहिं PTM बाइकाट कयो आहे त हाणे मेन मसइलो आहे पीपल्स पार्टी जो जेको मियां असांजो बिलावल साहब ज़रदारी वॾो सियासतदान आहे, जा वॾा पता थो खेॾे। हाणे ख़बर पवंदी असुल 13 तारीख़ ते त पीपल्स पार्टी कहिड़ो पतो थी खेॾे। ऐं हिकु तरफ़ इहा ॻाल्हि आहे, ॿिए तरफ़ जेको कुझु ही सॼो माहौल जुड़े थो इहो ईंदड़ इलेक्शन लाइ थो जुड़े। ऐं ईअं खणी चइजे त वक़्त खां अॻु थींदी, पर हक़ीक़त इहा आहे त असुल वागधणनि ॼण इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बि इमरान ख़ान हूंदो ऐं इहे ई साॻियूं धुरियूं बिलावल समेत ॿियूं समूरियूं सियासी पार्टियूं रोडनि ते हूंदियूं ऐं एहतजाज कंदियूं। ऐं हीअ 13 तारीख़ जेको बिल पास कराईंदा उनखां पोइ इलेक्शन कमेटीअ सॼीअ खे जेको आहे सो हटाए वेंदो ऐं हिन जो जेको आहे सो मुदो पूरो थी वियो आहे इलेक्शन कमेटीअ जे चेयरमैन जो, उहो हूअं ई हटंदो। बाक़ी मेंबरनि जो मुदो पूरो थी वियो आहे, उन्हनि खे हटाइणु उन्हनि खे आइनी तौर ते या क़ानूनी तौर ते के बि रंडकूं कोन्हनि त हुननि खे न हटाइनि। अच्छा, ॿी जेका सुपरलीड ख़बर आहे उहा ॾाढी अहम ख़बर आहे त वफ़ाक़ पारां सिंध हुकूमत खे स्टील बिल ॾियण खां इनकार, ॿेटनि ते शहर ॾियण लाइ PP जल्द राज़ी थींदी। मुरादल शाह खां सिंध हुकूमत ई नथी हले, खेनि स्टील बिल ॾेई नथा सघूं। मिल्स जे 1500 एकड़ ज़मीन ते इंडस्ट्रियल पार्क ठाहींदासीं, ख़ुसरो बख़्तियार थो चए। दुख ईंदड़ ॻाल्हि आहे ऐं इंतिहाई दुख थो पहुचे। धरती धणी हुजण जे नाते ऐं सिंध जा हुजण जे नाते ईअं खणी चइजे त माना रोअण थो अचे त इहे ॿेट जा जेके धरतीअ जी ज़मीन आहे उहा सिंध जी ज़मीन आहे, पीपल्स पार्टीअ जी जा मुराद अली शाह जी जागीर कान्हे। ऐं असुल में ॿेटनि जो जा जो जेके हिन जी स्टील मिल जी ज़मीन आहे उन जा वारस जेके हिन जे सिंध जा माण्हू आहिनि। पर पीपल्स पार्टीअ सदाईं जेको ॿिटो मयार इख़्तियार कयो आहे त उहा असांखे कुर्सीअ ते वेहण जो तव्हांजो ई मर्ज़ी आहे, जेको वणेव सो कयो। ॿाहिरियां खे जॾहिं ज़मीनूं ॾेई सघनि था त ॿेटनि ते राज़ी छो न थींदा? हू त सभु कुझु करण तयारु आहिनि, हर शइ ते मुआइदो करण लाइ तयारु आहिनि। सिर्फ़ु इहो था चवनि त जेको वफ़ाक़ असांखे हिसो हुजे थी उन जी असां सिंध में खुरम लुट कयूं, उन जी असांखे इजाज़त हुजे, पुछाणो न थिए। बाक़ी जेको वफ़ाक़ खे वणे करे पीपल्स पार्टी उन ते न मज़ामत कंदी, न ई उन ते अहिड़ो रद्द अमल ॾेखारींदी। अच्छा, मां रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश लीड बॉक्स ॾिनो आहे जेको कल्ह इहो इशू थियो आहे हुकूमत जा इलेक्शन कमीशन ते नवाज़ शरीफ़ सां राब्ते पैसा वठण ऐं अपोज़िशन साथी हुजण ऐं धांधली करण जा इल्ज़ाम आहिनि। इहो सॼो लीड बॉक्स आहे, पर उनखां हिकिड़ी 3 कालम जी ख़बर आहे। ऐं असां ॾिसूं था त अफ़सोस थिए थो त मैदे जे भरिसां कलोड़ा मंगणे जा खूनी तकरार, ॿीहर तेज़ फायरिंग,
3 ॼणा मारिजी विया। कच्छ जे इलाइक़े में 20 ML थाणे जी हद ॻोठ रबनवाज़ मंगल में आशिक़ मंगल जो उताक ते हमिलो कयो वियो। हीअ छा पियो थिए? माना ही जिॾा तेॾा सिंध खे हिननि इलाइक़ो गैर ठाहे छॾियो आहे। कानून जी का हुकुमरानी न आहे ऐं ईअं कपाई तकरार वधंदा, माण्हू मारंदा वञनि, इंतिज़ामिया चुप कयो वेठी आहे। इंतिज़ामिया चुप न कयो वेठी आहे। ख़बर नथी पए त असुल वाघ धणी सिंध खे पंहिंजो हिसो सम्झनि था या नथा सम्झनि, उहा हुननि जी मर्ज़ी आहे। पर जेको कुझु थिए पियो या जेको कुझु सिंधी माण्हू न कयो थो वञे, उहो इंतिहाई ॾुखो ईंदड़ ऐं मज़मत जोॻो आहे। मदेडीअ में क़बाइली झेड़नि जो थियणु या क़बाइली तकरारुनि जो थियणु इहा ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं उते हिन वक़्तु बि जेकॾहिं पुलिस जो SP जेको आहे तनवीर तुनियो, उनजे लाइ चयो वञे त बहितर पुलिस ऑफिसर आहे। पर हिकु बहितर पुलिस ऑफिसर हूंदे जेकॾहिं इहे झेड़ा झगड़ा थियनि था त उनजे बहितर हुजण जो कहिड़ो जेको आहे कारण आहे, कहिड़ो सबूत आहे? जॾहिं उते आम माण्हू जा ग़रीब माण्हू मारिया वञनि, साॻियो उहो ई सरकारी निज़ाम माफ़िया कल्चर आहे। त माना मदे जी फलाणनि जी जागीर आहे, ऐं जेकॾहिं ॻड़ी यासीन जा इहो आहे त इहा ॿियनि जी जागीर आहे। जे परते उहा हिननि जी महरनि जी जेका ज़िलो आहे, उहो वरी महरनि जी जागीर आहे। जे जतोइन जा भयनि जो इलाइक़ो आहे त उहो भयनि जी जागीर आहे। उते त कानून नाले का शइ ई कान्हे। जेकॾहिं तव्हांजे कंहिं बिरादरीअ सां जहिड़ो तकरार आहे त तव्हांजे खीसे में जेकॾहिं उन बिरादरीअ जो कार्ड आहे, भले उहो सिंध यूनिवर्सिटीअ जो शागिर्दु हुजे, CSE इम्तिहान पास करे अचे, पर उनखे बेगुनाह क़तलु कयो थो वञे। ऐं हीअ सम्झण कानून त आहे ई कोन सिंध में। रोज़ानी जीजत तरफ़ अचूं था त रोज़ानी जीजत जो जेको लीड बॉक्स आहे 8 कालम ख़बर आहे। हुकूमत जी इलेक्शन कमीशन ते चढ़ाई, रिश्वत वठण ऐं मुखालिफ़त जे हेडक्वार्टर हुजण जा इल्ज़ाम, चीफ इलेक्शन कमीशनर खां इस्तीफ़ा जो मुतालबो लीड बॉक्स आहे, जंहिं ते पाण बहस करे चुका आहियूं। पर पाण वरी हिकिड़ी अहम ख़बर तरफ़ अचूं था त सिंध असेंबली में रोलू कुतंदे बहस, हुकूमत ऐं मुखालिफ़ दरमियान आमो साम्हूं जुंडा पट। छा था कनि? हिननि में एतिरी अहलियत कान्हे त हीअ रोलू कुता मारनि त न, मारणु सही न आहे, पर उन्हनि खे महफ़ूज़ करे ऐं माण्हुनि खे उन्हनि खां बचाइनि। ऐं दुनिया में थिए पियो त जेके तव्हां जानवर आहिनि, वाधू जानवर आहिनि, उन्हनि लाइ हिकिड़ी अस्पताल क़ाइमु कंदा आहिनि, उते उनखे शिफ्ट कंदा आहिनि। पर हिते त रोलू कुता माण्हुनि खे रोज़ लाहिनि था, हीअ कुझु करण लाइ तयारु न आहिनि। सवेल बि असां ॻाल्हि इहा ई कई त सिंध सां माटेली मां वारो सलूक कयो थो वञे, या ईअं खणी चइजे त सिंध खे रुॻी पीपल्स पार्टीअ जे रहम करम ते छॾियो वियो आहे। जा सिंधी माण्हुनि सां ॼण हिकिड़ो पलांद वरितो थो वञे, जा सिंधी माण्हुनि सां अहिड़ो मयार रखियो थो वञे त उहा सिंधी माण्हुनि जेकॾहिं पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिनो आहे, जा जेको रेशो थियो आहे उन रेशे तहत त पीपल्स पार्टीअ जे एंटी वोट माण्हुनि वधीक ॾिनो आहे ऐं पीपल्स पार्टीअ खे घटि ॾिनो आहे। पर उन हूंदे बि जेको बिटो मयार मुल्क जी इस्टेब्लिशमेंट सिंध सां थी करे, उहो इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जी हुकूमत नाअहलीअ जी इंतिहा थी करे त उनखां मथे बि तारा वेठल आहिनि। कोर्टूं छा थियूं कनि, सिंध जो चीफ सेक्रेटरी जेको मुक़ररु था कनि उहो छा थो करे, IG सिंध छा थो करे, उन्हनि खां त पुछाणो पवणो वफ़ाक़ जी ज़िमेवारी आहे। पर वफ़ाक़ बि सिंध सां बिटे मयार थो रखे। जेकॾहिं वफ़ाक़ चाहे थो त पीपल्स पार्टी ख़ामोश हुजे, उनजे करे थोरो घणो पीपल्स पार्टी जी ॾोर छिकी थी वञे, वरी जेको आहे उन्हनि खे थोरी घणी ढर मिले थी, ईअं सिंध हले बि थी। अचूं था रोज़ानी इबरत बॉक्स ख़बर ॾिनी आहे, इलेक्शन कमीशन सां ताईं धांधली कई आहे। अहिड़नि इदारनि खे बाहि ॾेई छॾिजे। उनखां सवाइ वरी सुपर लीड आहे, ख़ान साहिबु अक्सरत विञाए चुको आहे, दोस्तनि वफ़ा न कई, हाणे जेलनि ते भरोसो कंदासीं। ऐं जेल हूंदा कहिड़ा जेके ठेकेदार आहिनि। हिकिड़ो त मां सवेल बि चयो त मोहतरम आहे ऐं इज़त लाइक़ु आहे मोहतरम बिलावल साहिबु, जंहिंखे इहा ई ख़बर कान्हे त उहे जियाला रहिया आहिनि या न आहिनि। माना इहा ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे त हुनखे इहा ई ख़बर कान्हे त हुनजे माउ वारा या हुनजे अॻी पीपल्स पार्टीअ वारा जियाला हींअर पीपल्स पार्टीअ में आहिनि ई कोन। ऐं सचु इहो आहे त पीपल्स पार्टीअ में 80 खां 90% 80 खां 90% सिंध समेत सॼे मुल्क जी साॻी सूरत हाल आहे। सिंध में तव्हां जांच जूच करे ॾिसो त 80% जेके जियाला आहिनि, जा त वीचारा ख़ामोश थी वेही रहिया आहिनि, जा मूरागे माना पार्टीअ मां आउट थी विया। माना हिन वक़्तु तव्हां सॼी सिंध जी सूरत हाल ॾिसो, अहिड़नि माण्हुनि खे
डिवीज़नुनि जो जनरल सेक्रेटरी डिवीज़नुनि जो सदर बणायो आहे जेके तेलकनि जे यूसन जा आयल न आहिनि बेनज़ीर हूंदे कॾहिं बि जीअं पार्टीअ जो उहिदेदार वर्कर खां सवाइ ॿिए खे न कयो। महिरबानी मदर खसकर साहब असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं असां जेको आहे सिंध जे अहम सूरत ते ख़ासि करे जेका इलेक्शन कमीशन ते जेके इल्ज़ाम आहिनि हुकूमती तौरु ऐं उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कई ऐं उन खां सवाइ सिंध जी सूरत हाल जी बि कुझु पाड़ी का सूरत हाल मज़र ख़ासि चवणो त असुल जियाल हाणे न आहिनि रहिया हाणे असुल जियालनि खे किथे घुरिजे उहो त पीपुल्स पार्टी जो कमु आहे पर जेका सिंध में हालत ॾिसूं था त बदइंसामी जी ऐं लापरवाही जी इंतिहा ते पहुची चुकी आहे पर अञा ताईं पीपुल्स पार्टी पंहिंजो रवैयो सुधारण लाइ तयारु न आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिर गाड़ी पर करे तव्हां इजाज़त अलाह।